अॼु जी जेका ही वीडियो आहे उन्हनि दोस्तनि लाइ आहे जन दोस्तनि जूं यादूं गुड्डू थर्मल गुड्डू पावर हाउस सां वाबस्ता आहिनि ऐं गुड्डू शहर सां बि हुजनि खणी उन्हनि दोस्तनि खे सैर कराईंदुसि। उन सां गॾु हिन जो उरूज ऐं हिन जो जेको ज़वाल आहे उहो बि तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं मौजूदु आहियां गुड्डू जे उन खां सभ खां वॾे उन ग्राउंड में जिते केतिरनि ई दोस्तनि ईद जी नमाज़ूं अदा कयूं हूंदियूं, केतिरनि ई दोस्तनि रांदियूं कयूं हूंदियूं। हे उरूज त हुननि ॾिठो हूंदो। अॼु जॾहिं हीउ ज़वाल पज़ीर आहे त तव्हांखे ॾेखारियां थो हिन जा मंज़र। अॼु बि कुझु नौजवान उते रांदि कनि पिया, पर उहा जेका ओज हुई हिन जी उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे। जेका सावक हुई ऐं जेका ग्रीनरी जेका सॼी हुई उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे। तबाह थियल आहे गुड्डू कॉलोनी वांगुरु ही उहो तमामु वॾो ग्राउंड जिते किथे नाइट टूर्नामेंट्स थींदियूं हुयूं ऐं अक्सर ईदनि ते अची करे असां ऐं तव्हां जेके दोस्त ॾिसणु रहंदा खोड़ दोस्त अहिड़ा हूंदा जेके हिन जे उरूज जा अखियुनि ॾिठा शाहिद हूंदा। पर अॼु हीउ जेको ग्राउंड आहे हीउ मुकमल तौर ते ज़वाल पज़ीर आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इन जो संग बुनियादु रखियो ऐं उन ज़माने में एशिया जो वॾे में वॾो प्रोजेक्ट हो ऐं उन जे हिते लॻण सां तमामु घणनि माण्हुनि खे रोज़गार जा बि मौक़ा मिलिया ऐं उन खां अलावा बिजली जे हवाले सां थर्मल पावर सिस्टम में तमामु घणो मुल्क खे फ़ाइदो थियो आहे। ऐं हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत मौजूदु आहे इन्हनि खे ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। नीलाम ऑक्शन करे हाणे उहो जेको गुड्डू थर्मल पावर स्टेशन हिकिड़ो शानदार इदारो हुयो ऐं माण्हू परे परे खां ॾिसणु घुमण बि ईंदा हुआ। कॉलोनी में बि एतिरी रौनक हुई जो हुन ग्रीनरी सब्ज़ सावक ऐं माण्हू यानी ॾिसण ईंदा हुआ त गुड्डू थर्मल पावर स्टेशन जी कॉलोनी एॾी मशहूरु हुई। पर हाणे उहो खंडरात बणिजी वियो आहे, ऑक्शन करे छॾिया अथऊं। मौजूदा हुकूमत आहे वफ़ाक़ी उन्हनि जो सिंध सां वेर पियल आहे हाणे कोन वरी शुरू खां वक़्तु हालात जे लिहाज़ सां उन जे करे असां खणी कोलिशन में आहियूं। मतिलबु मथे फेडरल गवर्नमेंट जो असां हिसो न थियासीं। बिल्कुलु हालांकि हुननि घणो चयो बि सही उहो इन्हनि शयुनि जे करे जो हुननि काफ़ी सिंध दुश्मन जेके हिकिड़ो अमल आहे हुननि जो उन जे करे असां हुन सां गॾु न आहियूं। अॻे हॉस्पिटल बि अंदरि हुई जेका बि माण्हुनि खे सहूलियत थी इलाइक़े जे माण्हुनि खां अची हिते इलाजु कराईंदा हुआ, लेकिन उहो हॉस्पिटल बि ख़तमु करे छॾियऊं। पर तंहिंजे बावजूदि उनजो अल्टरनेट नथो थी सघे, पर तंहिंजे बावजूदि बि सिंध गवर्नमेंट पंहिंजी सरकारी हॉस्पिटल गुड्डू जे ॿाहिरों जंहिंजो तामीर जो कमु हलंदड़ आहे। छाकाणि पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा जमायत आहे जंहिं हमेशह माण्हुनि खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कई आहे। गुड्डू जे ज़वाल जो जेको ज़िक्र आहे उहो हले पियो। उहो हंधु आहे, ही हॉस्पिटल आहे वाबडा जी। दोस्तनि जेके जंहिंजूं यादूं गुड्डू सां हूंदियूं हाणे हिन खे मुकमल तौर ते बंदि करे छॾियो अथनि। ही हॉस्पिटल पंहिंजे उरूज वारे ॾींहंनि में हितां जा जेके मुलाज़िम हुया उन्हनि जूं जेको आहे त यादूं त पंहिंजी जाइ ते, लेकिन सहूलियत जे हवाले सां उन्हनि खे तमामु घणी सहूलियत हुई ऐं इलाइक़े वासियुनि खे बि ख़ासि तौर ते सहूलियत इन सेंस में बि हुई त एमरजेंसी जे बुनियादनि ते हिते जेको आहे माण्हुनि खे ट्रीट कयो वेंदो मरीज़नि खे। लेकिन हाणे हिकु त ही कॉलोनी जेका इदारो पावर हाउस ज़वाल पज़ीर थियो आहे, हीउ अस्पताल बंदि थियण सां जेको हितां जा मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे घणे ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पए थो। जेतोणीकि त हाणे जेको आहे त लोकल सतह ते सिंध गवर्नमेंट हिकिड़ी ॿाहिरि डिस्पेंसरी मंज़ूरु कई आहे, लेकिन उहा जेसिताईं तयारु थिए सो थिए। नर्सरी जेको आहे त 17 आरडी वारे इलाइक़े में जेको अस्पताल आहे जेका बेसिक हेल्थ यूनिट आहे उते बि माण्हू वञनि था, पर हिन इलाइक़े जे माण्हुनि खे पंहिंजी जाइ ते दुश्वारी ज़रूरु आहे। ऐं हीअ मां ॾेखारे सघां थो त मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे हीअ उहा अस्पताल आहे जंहिंजे आलिशान हिकिड़ी बिल्डिंग पंहिंजी जाइ ते अञा बि मौजूदु आहे, लेकिन हाणे हिन खे मुकमल तौर ते ताला लॻाए छॾिया अथनि ऐं हीउ सॼो जेको इलाइक़ो आहे उहो वीरानी जो जेको आहे उहो मंज़र पेश करे पियो। गुड्डू शहर बेसिकली पहिरियों जेको आहे यूनियन काउंसिल हुयो, उनखां पोइ इन खे टाउन जो दर्जो मिलियो। टाउन जे दर्जे मिलण खां बाद बि हिते जेको आहे सिहत जी सहूलियतूं न हुयूं। कंहिं कोई प्रॉपर गुड्डू शहर जे लाइ को बेसिक हेल्थ यूनिट बि कोन हुयो। वावडा हॉस्पिटल हुई, उतां जेको आहे जॾहिं बि को माण्हू बीमार थींदो हुयो ऐं या को मिसाल को एमरजेंसी थींदी हुई त उतां उनखे फर्स्ट एड मिली वेंदी हुई। हाणे गुड्डू थर्मल पावर हाउस मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। हाणे हिते जेको आहे MNA जेका कश्मोर आहिनि सरदार अलीजान मज़ारी साहब उनजी काविशन सां गुड्डू जो जेको ताजमहल मोहल्ला आहे उते बेसिक हेल्थ यूनिट जेको क़ाइमु कयो पियो वञे ऐं उनजो कमु बि जेको आहे तेज़ी सां जारी आहे। हिते PPH जेको आहे उनजे ताउन सां हिते इहो बेसिक यूनिट क़ाइमु कयो वञे। जॾहिं इहो क़ाइमु थी वेंदो शहरियुनि खे घटि में घटि जेको आहे रहीम यार ख़ान
ऐं जेको आहे मिसाल जीअं को दिलि जी बीमारी थींदी आहे या ॿियो उनखे तकड़ में जेको आहे उन वञणो न पवंदो, हितां इन्हनि खे फर्स्ट एड मिलंदी ऐं काफ़ी जानूं जेको आहे ईअं बची सघनि थियूं। ही उहा बिल्डिंग आहे लेबर क्लब जी, जिते मज़दूर अॻुवाण वेही करे जेको आहे मज़दूरनि जे जेके मामलात हूंदा हुया उहे हल कंदा हुया। ऐं हिन हंधि ते अक्सर यूनियन जा जेके जलसा थींदा हुया, इलेक्शन्स जेके थींदियूं उहे हिते उन्हनि जूं कैंप्स लॻंदियूं। ही उहो सिनेमा घरु आहे जिते अलाए केतिरनि माण्हुनि जूं यादूं वाबस्ता हूंदियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फिल्म्स हलंदी हुई, पर खोड़ टाइम खां पहिरियां जॾहिं गुड्डू जो उरूज हुयो तॾहिं बि हीउ सिलसिलो घटिजी वियो। पर उनखां पोइ अक्सर फंक्शन्स थींदा हुया ऐं ख़ासि तौरु जेका इलेक्शन थींदी हुई मरकज़ी जेका यूनियन जी हितां गुड्डू जी, उन में इलेक्शन बूथ जेको आहे क़ाइमु कया वेंदा हुया। हीउ जेको इलाइक़ो आहे हीउ जेको हंधु आहे हीउ ख़ासि तौर ते तमामु वधीक अहमियत जो हामिल आहे, छाकाणि त उहे मज़दूर जन केतिरे सालनि ताईं हिते पंहिंजी नौकिरी जी जेको आहे त फ़र्ज़ु अदा कया, उन्हनि जे लाइ हीउ तमामु जेको यादगार हंधु आहे। हिन जो उरूज जन दोस्तनि ॾिठो ऐं अॼु हीउ उहो हंधु ज़वाल पज़ीर आहे। ऐं उनजी जेका हाणे मौजूदु हालत आहे उहा इहा आहे त हिते त सॼो कुझु ख़तमु थी वियो आहे, हीअ त बिल्डिंग मुकमल तौरु ख़तमु आहे। पर हीउ जेको हिन सिनेमा जे फ्रंट वारो पासो हुयो, मां कोशिशि कंदुसि त दोस्तनि खे उहो बि ॾेखारियां। मुख़्तलिफ़ जेके कुझु दुकान्स हुया जेके मिसाल अलबारियो वारे साइड ते, या उनखां अलावा हीउ जेको अवामी जेको चौक हुयो, अवामी होटल वारो हंधु हुयो, उन्हनि दुकानदारनि कुझु हाणे हिते होटल मख़सूस हिकु अधु नंढा ढाबा ठाहे छॾिया आहिनि, उहे आहिनि। बाक़ी मुकमल तौर ते जेको आहे त हीअ जेकी पुराणी अलबारियो मार्केट हुई उहा ख़तमु थी वई ऐं मुख़्तलिफ़ जेके मेन मार्केटूं हुई उहे ख़तमु थी वियूं। 2008 में जो यूसुफ रज़ा गिलानी जो वज़ीर आज़म बने, तो उसके बाद जो है ना यहीं पे फिर भी एक जो नया प्लांट यहीं पे लगाया गया था 747, उसका जो है ना वहीं पे संगे बुनियाद उन्होंने रखा। इस वाले से अगर मैं आपको बताऊं कि यहीं पे जो खासकर जो ये एशिया का सबसे बड़ा पावर हाउस था, जो खासकर हमारे मुल्क के ज़्यादातर इलाकों को रोशन करता था, अब सूरत हाल इसका ये है कि ये खुद अंधेरों में ही आ गया है। यहाँ पे जो खासकर जो हमारे हुक्मरान हैं उनकी गलत पॉलिसी की वजह से तमाम तर मशीनें जो है मुकम्मल तौर पर बंद कर दी गई हैं, जिसकी वजह से यहाँ के जो लोग हैं वो भी इंतहाई मायूस दिखाई दे रहे हैं। जो यहाँ पे एम्प्लॉइज़ थे उनको भी सरपरस्त करके यहीं से दरबदर कर दिया गया है। मेन मैं आपको बात बताऊं वो हेल्थ के हवाले से, सेहत के हवाले से है। यहाँ पे जो एक हॉस्पिटल था उसमें जो है ना तमाम तर डॉक्टर्स जो है मौजूद होते थे और क्वालिफाइड डॉक्टर थे, जो यहाँ खासकर यहाँ के जो मकामी लोग हैं इलाके के लिए ये एक मसीहा के तौर पे काम करते थे। दिन हो रात हो तो लोग वहीं पे उसी हॉस्पिटल में जाके अपना चेकअप इलाज के लिए जाया करते थे। अब जो है MNA नौजवान MNA अलीजान मज़ारी ने गुड्डू में एक हेल्थ के हवाले से एक बुनियादी सेहत मरकज़ की बुनियाद रखी है। वहीं पे ये खुश आइन है, उसके ऊपर अब काम जारी है। इंशाल्लाह इससे जो है ना जो मकामी लोग हैं जो हेल्थ की जो सहूलत है ज़्यादा तो नहीं लेकिन कम उनके जो ना हल यहीं पे होंगे। ही वो डिग्री कॉलेज आहे गुड्डू जो, जिते गुड्डू जे मुलाज़िमनि जेके थर्मल में कमु कंदड़ मुलाज़िम हुया उन्हनि जा ॿार त पढ़िया ऐं अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ शोबनि में उहो पंहिंजी ख़िदमतूं सरंजाम ॾियनि पिया। केतिरा ई नौजवान हिन कॉलेज मां हिननि डिग्री हासिलु कई। अॼु हिन खे मुकमल तौर ते जेको तव्हां गेट अंदाज़ो करे सघो था त कीअं ज़बून हाल आहे ऐं मुकमल तौर ते बंदि कयल आहे। हेॾां जेका चार दीवारी हुई उहा गिल जेका लॻल हुई उहा मुकमल तौर ते उखड़ी वई आहे। अंदरि हिन कॉलेज अंदरि ड्रब ऐं हीउ जेको गाह इहो सॼो कुझु भरिजी वियो आहे ऐं हीउ कॉलेज बि पंहिंजे आख़िरी पसाउनि में आहे। हीअ उहा मसरूफ़ रोड हुई गुड्डू जी, जेके पाण चई सघूं था, जेका हितां विचे गेट खां हीअ सिधो जेका रोड आहे उहा रोड आहे। ऐं अॼु हिन रोड ते वीरानी वारा मंज़र आहिनि। उहो दौर हूंदो हुयो, हीउ साफ़ु सुथिरो ऐं आलीशान क़िस्म जो रोड हो। हिते माण्हू विचे गेट ताईं पंहिंजा सौदा सूद वठण जे लाइ ईंदा हुया। हीउ पोएं सां पासो, हीउ जेको साइड आहे मुंहिंजो, हीउ P ब्लॉक, जिते P ब्लॉक हुयो, जिते क्वार्टर ठहियल हुया, अॼु उहे मुकमल तौर ते ड्राहे छॾिया अथनि। अॼु उन्हनि जो को वजूद न आहे ऐं मुकमल वीरानी आहे। वण ॿूटा ऐं गंद गाह पैदा थी वियो आहे ऐं अॼु सॼी कॉलोनी मजमूई तौर ते वीरानी जो मंज़र पेश करे पई। हिन जो ओज जिन माण्हू ॾिठो उहो तमामु हैरान कोन हुयो। हाणे हीअ त हिन जी तबाही जा मंज़र आहिनि। तबाही कंहिं इहो बि तव्हांखे ॿुधायां थो, पर हिन हेॾे आलीशान हिन सिंध में तमामु हिकिड़ो वॾो इदारो, उहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे 1973 में हिन सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे तोहफ़ो ॾिनो
सॼे मुल्क जा गिलगित खां वेंदे कश्मीर खां वेंदे पंजाब बलूचिस्तान चइनी सूबनि जा जेके माण्हू हिते रिहाइश पज़ीर हुआ, हिते नौकिरी कंदा हुआ, उनजो रोज़गार जो ज़रियो हुयो। पर हीअ जेका मौजूदा वफ़ाक़ी सरकार आहे इन जे अचण खां पोइ हीअ जेका कॉलोनी आहे हीअ तबाह थी आहे। हीअ जेको इदारो आहे हिन खे निजकारी हवाले कयो वियो आहे, पावर हाउस खे नीलाम कयो पियो वञे ऐं हीअ जेको पावर हाउस आहे मुकमल तौर ते हाणे तबाह थी वियो आहे। हीअ उहो हंधु आहे, मुंहिंजो कैमरामैन अगरि तव्हांखे ॾेखारे सघे, हीअ हिते जेका मार्केट हूंदी हुई गुड्डू जी कैंटीन जेके पाण चवंदा हुआसीं उन वक़्तनि में, उहा मुकमल तौर ते हिननि हिते ड्राए छॾी आहे ऐं हीअ सॼी जेका कॉलोनी आहे उहे हाणे वीरान त थी वई आहे, मुकमल तौर ते तबाह बि थी वई आहे। ऐं हाणे चंद सवनि जी तादाद में को 150 खां 200 जेके माण्हू आहिनि मुलाज़िम आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके रहिया सया जेके क्वार्टर आहिनि जेके जंहिंजी को हालत बहितर आहे उते रहनि था। पर मजमूई तौर ते हीअ जेका कॉलोनी आहे हीअ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन जो बुनियादु रखियो, संगे बुनियादु रखियो। उन खां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिन जे यूनिट्सनि में इज़ाफ़ो कयो, ॿिया यूनिट लॻा, माण्हू खे वधीक रोज़गार मिलियो। ऐं उन खां पोइ वरी पीपुल्स पार्टी जी हुकूमत जंहिंमें यूसुफ़ज़ा गिलानी 747 जेको मेगावाट आहे उनजो संगे बुनियादु रखियो। हाणे सिर्फ़ु 747 मेगावाट वञी बचियल आहे। समूरनि मुलाज़िम जेके रहियल सियल मुलाज़िम हुआ उन्हनि खे सरप्लस करे मुख़्तलिफ़ हेस्को सेप्को मेप्को मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं आहिनि उन्हनि में मोकिलियो वियो आहे। ऐं हिन कॉलोनी जी जेका हालत आहे उहा ॾिसण खां पोइ शायदि मूंखे त ॾिसण खां पोइ जेका मुंहिंजी कैफ़ियत हुई उहा त तमामु जेको मां बयानु नथो करे सघां लफ़्ज़नि में। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हीअ व्लॉग वीडियो जे तव्हां दोस्तनि जे साम्हूं ईंदी त मुंहिंजो न आहे ख़्यालु त जन माण्हुनि जी हिते अटैचमेंट रही, हिते माण्हुनि जे यादूं वाबस्ता हुजनि ऐं उहे माण्हू हीअ जेके ॾुखाईंदड़ जेके मंज़र आहिनि तबाही जा मंज़र आहिनि ऐं उहो ॾिसण खां पोइ हुनजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी उहे बि बयानु करे सघनि था। पर मां नथो सम्झां त को अहल दिलि माण्हू जिते जंहिंजी ज़िंदगी गुज़री हुजे, जंहिंजी यादूं वाबस्ता हुजनि ऐं उन खां पोइ उन्हनि शयुनि खे तबाह ॾिसी करे उहो ख़ुशि ज़रूरु मुमकिन ई न आहे त उहो ख़ुशि थिए। 70 वारे ॾहाके में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म हुयो त 74 में हिन जो संग बुनियादु रखियो वियो ऐं बिजली जेकी आहे घुर्ज मुल्क में बिजली घुर्ज जेके घुर्ज हुई उनखे पूरे करण जे लाइ थर्मल पावर स्टेशन ठाहियो वियो। उन साण गॾोगॾु वरी 80 वारे ॾहाके में बि हिन में अमेंडमेंट कई वई, हिन में ॿिया मुख़्तलिफ़ यूनिट हया विया। वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जॾहिं दौरु आयो 90 वारे ॾहाके में तॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि जेको आहे हिन में कुझु यूनिट्स जो इज़ाफ़ो कयो जंहिंमें बिजली जी पैदावार वधंदी आई। पहिरियां ही गैस टर्बाइन ते हुयो, फर्निस पंहिंजो आयल ते हुयो, गैस टर्बाइन ते हलियो वियो, पाणी ते जेको हलंदो रहियो। ऐं गुड्डू ख़ासि तौर ते गुड्डू जी सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका हिते हज़ारे माण्हू जेके रोज़गार सां लॻल हुया। बहितरीनु हिकिड़ी कॉलोनी हुई जंहिंखे मिनी पाकिस्तान चयो वेंदो। पाकिस्तान जे पूरे कुंड कुड़च मां हिते माण्हू रहंदा, इवन तव्हांजा पंहिंजो रशियन माण्हू, चाइनीज़ माण्हू, अमरीकन, जर्मन, इहे माण्हू हिते अची इंजीनियर्स कमु कंदा हुया। माण्हुनि जो रोज़गार बहितरीनु हुयो, हज़ारनि जी तादाद में रोज़गार हुयो। ॿियो कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इहो आहे त हुकूमत जे तरफ़ खां क़ौमी असासे खे हथु वठी तबाह कयो वियो। ऐं हाणे वरी बदकिस्मती इहा ई आहे त हिन में जेको अरबे रुपए जो सामान पियल आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जो बहितरीनु लोह आहे, ट्रामो आहे, ऐं में जेका तव्हांजो सिल्वर पियो आहे थियो, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके टेक्निकल बेस ते बहितरीनु अंदाज़ जूं बहितरीनु क़ीमती शयूं आहिनि। जेके चोर आहिनि उहे हिन क़ौमी असासे मां अमीर थी विया आहिनि ऐं क़ौमी असासो जेको आहे असांजो तबाही जे किनारे पहुची वियो। हीअ गुड्डू जो उहो मेन रोड आहे जेको मेन गेट सां कनेक्टेड हो, UBL बैंक ऐं जेको मेन गेट हो जितां गाॾियुनि जी जेको आहे आमदोरफ़्त हुई, हीअ उहो हंधु आहे। हाणे सॼी कॉलोनी त हूअं तबाह थी वई आहे, पर सिर्फ़ु हीअ जेको मेन रोड आहे हिनखे अगरि मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त ॿिन्ही तरफ़नि खां दीवार ॾेई करे महफ़ूज़ करे उन इलाइक़े खे सेफ कयो पियो वञे जिते बैचलर ऑफिसर हॉस्टल हुई। हाणे उहा जेको हंधु आहे उहो कंपनी हवाले कयो वेंदो आहे। जेके बचियल सचियल जेके मुलाज़िम हूंदा उहे उन बैचलर ऑफिसर जेको हॉस्टल हुयो उन हंधि ते उहे रहंदा। ऐं मजमूई तौर ते हीअ जेको इलाइक़ो आहे हीअ जेका चारदीवारी ॾेई करे हिनखे बंदि करे हीअ मेन गेट सां हिनखे कनेक्ट कयो वेंदो ऐं सिर्फ़ु उहो इलाइक़ो महफ़ूज़ हूंदो, उते माण्हू रहंदा। बाक़ी मजमूई तौर सॼी जेका कॉलोनी आहे उहा त हूअं तबाह थी वई आहे, पर उन खां लातालुकी जो इज़हार कयो पियो वञे। हिन मां अंदाज़ो करे सघूं था त उनखां हथ कढिया पिया वञनि। ऐं हाणे हीअ जेको इलाइक़ो आहे हिनखे सेफ कयो पियो वञे। जॻह सिक्योरिटी गार्ड जेके ऑलरेडी हिननि प्राइवेट रखिया आहिनि उहे उते हूंदा ऐं उन बैचलर हॉस्टल में जेको आहे वञी करे जेको इलाइक़ो आहे सिर्फ़ु उहो महफ़ूज़ रहंदो। बाक़ी मजमूई तौर ते सॼी कॉलोनी मुकमल तौर ते ज़वाल पज़ीर थी वई आहे, ख़तमु थी वई आहे। सिर्फ़ु हीअ जेको रोड आहे इहो वञी हाणे बचियो आहे।